अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर कुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तों, रमज़ान शरीफ़ जो ख़ैर सां ही टियों जुमो आहे जेको अल्लाह ताला पंहिंजे फज़ल सां तव्हां ऐं असांखे नसीब फरमायो आहे। क़ुरान शरीफ़ जी आयत अॻे जुमनि ते जेका मूं तिलावत कई हुई, अॼु बि उहा ई तिलावत कई अथमि। रोज़े जा मसइला ऐं फज़ीलतूं पंहिंजी जाइ ते तव्हां कुझु ॿुधियूं आहिनि, पर इहो अणखुट मज़मून आहे
अल्लाह ताला जेका फज़ीलत रोज़न खे ऐं रमज़ान मुबारक खे ॾिनी आहे, उनखे माण्हू सॼी ज़िंदगी बयान करे त कोन थो करे सघे, पर खरार मां मुठ खणबी आहे त खरार जे जिन्स जी ख़बर पइजी वेंदी आहे। अॼोके जुमे ते आउं तव्हांजे ख़िदमत में मुख़्तसर रमज़ान जे बारे में ऐं कुझु थोरो तफ़सील सां ॿिनि वाक़िअनि जो ज़िक्र अर्ज़ कंदुसि। हिकिड़ो त अॼोकी तारीख़ ते ई जेका रमज़ान शरीफ़ जी अॼु तारीख़ आहे, अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू पंहिंजे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे बदर जे मैदान में शानदार कामयाबी नसीब फरमाई, जंहिंजो क़ुरान पाक में ज़िक्र आहे, वलक़द नसरकुमुल्लाहु बिबद्रिन व अंतुम अज़िल्लह। कुझु हिन जे बारे में अर्ज़ कंदुसि ऐं कुझु वरी हिन ई महीने जे 21 तारीख़ हज़रत अली अल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत जो ॾियारो आहे। असांजे उन मुर्शिद ऐं इमाम जे बारे में बि तव्हांजे ख़िदमत गिरामी में कुझु अर्ज़ करणो आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू इन बरकत वारे ज़िक्र जे सदके तव्हांजा असांजा अशल बेड़ा पार फरमाईंदो। पहिरियां मूं जेका तव्हांजे आॾो आयत तिलावत कई उन जो तर्जुमो ऐं मुख़्तसर 2-3 ॻाल्हियूं ॿुधायां। दुरूद शरीफ़ मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। अल्लाह ताला इरशाद फरमायो, ऐ ईमान वारो, अल्लाह पाक तव्हांजे मथां रोज़ा फर्ज़ कया आहिनि। अहिड़े नमूने सां अल्लाह साईं तव्हांजे मथां रोज़ा फर्ज़ फरमाया जीअं अॻियनि उम्मतुनि जे मथां बि फर्ज़ कया विया हुआ। इन रोज़े रखण सां अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हांखे तक़वा ऐं परहेज़गारी नसीब फरमाईंदो। क़ुरान शरीफ़ में तक़वा खे तमामु घणो अल्लाह साईं साराहियो आहे। हिकिड़े हंधि अल्लाह पाक इरशाद फरमाईंदो आहे, इन्न अकरमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम। इज़त ऐं ज़िल्लत अल्लाह पाक जे हथ में आहे, जंहिंखे वणेसि तंहिंखे इज़त ॾींदो आहे, जंहिंखे वणेसि तंहिंखे ज़लील कंदो आहे। पर रब जी ज़ात बाबरकात फरमाए थो त असबाब मां पैदा फरमाया आहिनि। इन्न अकरमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम। अवामा वधीक ऐं तमामु घणो इज़त वारो अल्लाह पाक वटि उहो माण्हू आहे, यानी उन्हीअ जी इज़त आहे जेको तव्हां में वधीक मुत्तक़ी ऐं परहेज़गार हूंदो आहे। अल्लाह से फरमाए थो, केर बि हुजे पर जे मुंहिंजो फर्मा बरदार बानो मुत्तक़ी ऐं परहेज़गार थी रहंदो त पोइ केर बि हुजे उहा तव्हांजे नज़र में ॻाल्हि आहे। पर अल्लाह ताला फरमाए थो, उन माण्हूअ जी मां अल्लाह वटि तमामु वॾी इज़त आहे, सभिनी खां घणी इज़त वारो वधीक मुत्तक़ी हूंदो आहे। अल्लाह साईं ॿिए हंधि इरशाद फरमायो, वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान। अल्लाह ताला इरशाद फरमाए थो, जंहिंजे दिलि में मुंहिंजो ख़ौफ़ हूंदो आहे, छाजे लाइ त तक़वा जे लाइ इहा शइ ज़रूरी हूंदी आहे। जेको मुत्तक़ी हूंदो आहे सो अल्लाह पाक जो अॻ में ख़ौफ़ रखंदो आहे, ख़ुदा खां डिॼंदो आहे, उन खां पोइ उनखे तक़वा मिलंदी आहे। अल्लाह ताला फरमाए थो, उन मुत्तक़ीअ जे लाइ, उन ख़ौफ़ ख़ुदा रखण वारे जे लाइ मां अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू पंहिंजे क़ुरान में फ़ैसिलो फरमाए छॾियो आहे, वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान। जंहिंखे इहो ख़ौफ़ आहे त मां अल्लाह जे आॾो बीहणो आहे, हिसाब ॾियणो आहे, ज़िंदगीअ जो कई कमाई आॾो पेश थी करे ख़ुदा खे जवाब ॾियणो आहे। अल्लाह जे आॾो बीहण जो ख़ौफ़ हुन जे दिलि में आहे, यानी तक़वा हुन जे दिलि में आहे। अल्लाह ताला फरमाए थो, जन्नतान, मां अल्लाह पाक हुन जे लाइ 2 जन्नतूं अॻे ई तयारु फरमाए छॾियूं आहिनि। डबल जन्नत जो इनाम हुनखे मिलंदो, डबल। हाणे तव्हां अंदाज़ो कयो हूंदो
जेकॾहिं तकवा हासिल थी पवे, मुत्तकी बानो थी पवे, त हुनखे अल्लाह ताला केॾो वॾो इनाम थो अता फरमाए। ऐं तकवा जा तरीक़ा त ॿिया बि, पर हिन आयत करीमा मां नस सां साबित बीठो आहे त रोज़ेदार खे जेको तकवा जो तालिब हुजे, तलाश कंदड़ हुजे, उनखे रोज़े मझाई, रोज़े रखण मझाई तकवा जी नेमत अल्लाह ताला नसीब फरमाईंदो आहे। हाणे जेकॾहिं रोज़े रखण खां बाद में बि असां में तकवा न आई त पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो फरमान आहे त घणा अहिड़ा रोज़े रखण वारा हूंदा आहिनि जिन खे उञ खां सवाइ, बुख खां सवाइ कुझु बि कोन मिलंदो आहे। या रसूल अल्लाह, इहो वरी कीअं? उञ रुगो फबेनि ऐं बुख फबेनि, ॿियो कुझु न फबेनि, इहो मतिलबु छा? इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था, इहो इन्ही जे करे त रोज़ो रुगो पाणी मानीअ खाइण पीअण खे बंदि थियण जो नालो न आहे। रोज़े जा ॿिया शर्त बि आहिनि। आयत मज़ा जी अल्लाह ताला फरमाया लअल्लकुम तत्तकून, तव्हांखे रोज़े सां तकवा मिलंदी। उन जा ॿिया शर्त बि आहिनि, पाण खे खाइण खां बि रोके, पीअण खां बि रोके, पर हुन सां गॾु गिला खां बि रोके, बेहयाईअ खां बि रोके, मुंहिंजा दा परावन हक़ खाइण खां बि रोके, मुंहिंजा दा दोस्त कंहिंजे दिलि ईज़ाइण खां बि रोके। हुज़ूर फरमाइनि था रुगो वात जो रोज़ो कोन हूंदो आहे, बल्कि अखियुनि जो बि रोज़ो आहे, कननि जो बि रोज़ो आहे, ज़ुबान जो बि रोज़ो आहे, तुंहिंजे टंगुनि हथनि पेरनि घुमण फिरण जो बि रोज़ो आहे। रुगो खाइण ऐं पीअण खां पाण खे बाज़ रखी ऐं ॿिए कंहिं बुरे कम खां पाण खे बाज़ नथो रखी। 24 कलाक गिला आहे त गिला पई हले, चुगली आहे त चुगली पई हले, ग़रीबनि जो ईज़ाइण आहे त ईज़ाइण पियो हले। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो हबीब फरमाईंदो आहे, इनखे उञ खां सवाइ ऐं बुख खां सवाइ ॿियो कुझु बि कोन मिलंदो आहे। अल्लाह पाक जल जलालहू अमन वारूशल हबीब जे सदके असांखे सही रोज़े रखण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए छॾे। सहाबनि पुछो, या रसूल अल्लाह, कननि जो कहिड़ो रोज़ो आहे? पाण फरमाइनि था, फाश ॻाल्हियूं न ॿुधो, बुरियूं बुरियूं ॻाल्हियूं, बुरियूं बुरियूं कचहरियूं न कयो, तव्हांजे कननि में बुरो आवाज़ न पहुचे, पाण खे बुरी महफ़िल खां परे रखो, इहो तव्हांजे कन जो रोज़ो आहे। साईं ज़ुबान जो कहिड़ो रोज़ो आहे? हुज़ूर फरमाइनि था, ज़ुबान सां कंहिंजी गिला न कर, कंहिंखे ईज़ा न, इहो तुंहिंजे ज़ुबान जो रोज़ो आहे। साईं हथनि जो कहिड़ो रोज़ो आहे? साईं फरमाइनि था, कंहिंखे हथनि सां चङाई कर, कंहिंसां बिछड़ाई न कर। पेरनि जो कहिड़ो रोज़ो आहे? इमामुल अंबिया फरमाए थो त बुरे कम ॾे न हल, इन्ही पेरनि सां ख़ुदा जे घर मस्जिद ॾे हली वञ, कंहिं नेकी वारी जाइ ते वञ, कंहिं सुहिणी महफ़िल में हली वञ। या रसूल अल्लाह, ॿियो? पाण फरमाइनि था, इंसान में जेतिरा बि हवास आहिनि, हर हिस खे अल्लाह ताला रोज़ेदार बनायो आहे। तुंहिंजो दिमाग़, तुंहिंजो ख़्यालु, तुंहिंजो तसवुर, तुंहिंजो ॾिसणु, हर शइ जेका बि आहे उनखे बि अल्लाह ताला रोज़े जो मुकल्लफ़ बनायो आहे। जेकॾहिं अहिड़ो तूं रोज़ो रखी थो त पोइ तूं अॻे जुमे ते पाण ॿुधो, मां तोखे अर्ज़ु कयो हो, हबीबन फरमायो त रोज़ेदार जी जज़ा अल्लाह चवंदो आहे त ॿी शइ का बि कान्हे, का जन्नत वॾी ॻाल्हि न आहे, उहो त इनाम हूअं ई बि मिलंदो। पर जेकॾहिं इन तरीक़े सां हुन रोज़ो रखियो आहे, अल्लाह ताला फरमाईंदो आहे, अहिड़े रोज़ेदार जी जज़ा ऐं बदिलो मां पाण हूंदो आहियां, मुंहिंजी ज़ात उन जे लाइ जज़ा ऐं बदिलो आहे। हाणे जेकॾहिं अहिड़ी नेमत अल्लाह ताला जी मिले ऐं इंसान खे तक़वा नसीब थी पवे त सुभान अल्लाह। हबीबन करीमन जे ख़िदमत में ॿ औरतूं आयूं, अर्ज़ु कयूं, या रसूल अल्लाह, असां रोज़ो रखियो आहे, पर हाणे असांजी हालत अहिड़ी थी वई आहे जो असांखे हाणे मंझंदि जा ॾींहुं बसि लड़ण वारो थियो आहे, ख़ुश्की लॻी आहे, अहिड़ी जो मरूं थियूं, हाणे असांखे इजाज़त ॾियो, असां रोज़ो खोलियूं, असां रोज़ो शाम ते रखी कोन सघंदियूंसीं। ग़ैब दान नबीअ तां क़ुर्बान वञा, हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था, अवां अॻे रोज़ो रखंदियूं आहियो? हाओ क़िबला, अॻे बि असां रखिया आहिनि, पर अॼो के रोज़े असांखे अहिड़ी सख़्ती ॾिनी आहे जो असां हाणे शाम ताईं मुश्किल पंहिंजे रोज़े खे बचाए सघूं। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात ॿिन्ही औरतुनि खे फरमायो आहे, पंहिंजे वात में आङुर हणो। इंसान आङुर हणंदो आहे, ओकारा ईंदा आहिनि, ओकारो ईंदो आहे, जेकॾहिं ख़ाली पेट आहे त पोइ ईअं पियो ओकारा ॾींदो, पर जेको जेको हूंदुसि माल त पोइ निकिरी पवंदो ॿार। हुनजो औरतुनि खे हबीबन फरमायो त आङुर हणो। उन ॿिन्ही औरतुनि जॾहिं पंहिंजे वात में आङुर लॻाई आहे, हदीस पाक में ईंदो आहे त ॿिन्ही औरतुनि जे पेट मां गोश्त जा ॿाहिरि टुकड़ा निकिता।
हुजूर अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात के मायूं अर्ज़ करण लगियूं, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां मिस्कीन माण्हू आहियूं, असांखे त हफ़्तो थी वियो आहे असां गोश्त खाधो ई कोन्हे, हे असांजे पेट मां गोश्त काथों आयो? हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया था, इन्ही गोश्त तव्हांखे सख़्ती लॻराई आहे, जंहिंजे करे तव्हां रोज़े भञण जे लाइ तयार थियूं आहियो। हबीबन करीमन फरमायो, अवां कुरान पाक में पढ़ियो आहे, अल्लाह ताला इरशाद फरमाईंदो, ला यग़्तब बादकुम बादा बादकुम बादा, अवां मां हिक ॿिए जी पाण में गॾिजी तव्हां कंहिंजी मुस्लमान भाउ जी गिला न कंदा कयो। छाजे करे अॻिते अल्लाह ताला फरमाए थो, अवां जॾहिं गिला कंदा आहियो ईअं सम्झो त पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त पटे खाईंदा आहियो। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए थो, तमामु बुरी ॻाल्हि आहे, ख़राब ॻाल्हि आहे, तव्हांखे पसंदि न हूंदी। ओ औरतूं, अवां खे ज़ाहिरी गोश्त कोन मिलियो आहे, पर अवां रोज़े रखण खां बाद में ॿिन्ही गॾिजी वेही कचहरीअ कंदे गिला कई आहे। गिला करण जो मतिलबु आहे तव्हां पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त खाधो आहे। इहो मां मुहम्मद करीम तव्हांखे ज़ाहिर करे ॾेखारियो आहे, मां ग़ैब दान नबीअ खे ख़बर आहे। हाणे अल्लाह पाक तव्हांजे मथां इहो अज़ाब नाज़िल फरमायो आहे जो अवां जो रोज़ो बि वञे थो तव्हांखे गुनाह बि थींदो। ऐं मुजाहिदा अल्लाह पाक त हूअं ई बि मना फरमाई आहे त शवाल हुजे, ज़ुल्क़ाद हुजे, मुहर्रम हुजे, कहिड़ो बि महीनो हुजे, कंहिंजी गिला न करनी, पर रमज़ान में त वधीक एतराम आहे। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, रोज़ो रखी मुस्लमान जी गिला करे पंहिंजे मुर्दार भाउ जो गोश्त खाईंदो आहे, इहा पसंदि कंहिंखे ॻाल्हि कोन हूंदी आहे। हाणे जेको रमज़ान में रोज़ो बि रखे वरी गोश्त बि खाए, तंहिंजो रोज़ो कहिड़ो थींदो? अहिड़नि जे लाइ मुस्तफ़ा फरमाइनि था, हिनखे सवाइ उञ ई बुख जे ॿियो कुझु बि कोन मिलंदो आहे। दुरूद शरीफ़ मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ आहे। सलात ॾाढे बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, रमज़ान जो एहतराम कयो, जेके जेके अल्लाह ताला अहकाम नाज़िल फरमाया आहिनि उन ते अमल कयो। रमज़ान शरीफ़ जे रोज़नि रखण मज़ा एतिरो त तव्हांखे फ़ाइदो थींदो। अल्लाह तबारक व तआला जल जलालहु अमन वालो फरमाईंदो आहे, हबीबन जो इरशाद आहे, ख़ुदि महबूबन अल्लाह जे कौल खे नक़ुल कयो आहे, कुदसी हदीस आहे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे त रोज़ेदार पाण खे सुबुह खां शाम ताईं उञायो ऐं बुखायो रखंदो आहे, पोइ उन न खाइण पीअण जे करे हुन जे वात में हिकिड़े क़िस्म जी बूई थी पवंदी आहे। सॼो ॾींहुं न खाधई, न पीतई, न पाणी वियो, न छा, त थोरी उञ बुख जे करे बूई थी पवंदी आहे वात में, बुखायल माण्हू खे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे, रोज़ेदार जे वात जी ख़ुशबू मां अल्लाह तबारक व तआला जल जलालहु अमन वालू खे मुश्क ऐं अंबर खां बि वधीक प्यारी हूंदी आहे। छाजे लाइ? इन्हीअ जे लाइ त उहो पंहिंजे पाण खे ख़ुदा जे रज़ा जे वास्ते उञायो बुखायो रखंदो आहे। अल्लाह तबारक व तआला असल तव्हां असांखे पंहिंजी रज़ा नसीब फरमाए। ॻाल्हि त अर्ज़ु कयां, असुल न अथव इन्हीअ ते त तूं 100 नफ़िल पढ़ो, इन्ही ते बि कोन्हे त तूं केतिरा रोज़ा रखे थो या नथो रखी। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां ई असांजे अमलनि जे करण खां पोइ असांजे नियत ते नज़र फरमाईंदो आहे। इन्न अल्लाह ला यंज़ुरु इला सुवरिकुम वला इला अमालिकुम वलाकिन यंज़ुरु इला निय्यातिकुम। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाईंदा आहिनि, अल्लाह पाक तव्हांजा अमल बि कोन ॾिसंदो आहे, अल्लाह ताला तव्हांजे सूरत खे बि कोन ॾिसंदो आहे। त मौली साहब आहे, मुफ्ती साहब आहे, माशा अल्लाह, हे सघे चवां हाजी साहब आहे, वॾेरो साहब आहे, ॾाढो सुठो ठहियलु ठुकियलु आहे, सूरत भली अथसि। अल्लाह जो बि फरमाए थो, तव्हां वारी सूरत जी ख़ुदा खे ज़रूरत कान्हे। वला इला अमालिकुम, ऐं तव्हांजे अमलनि खे बि ख़ुदा कोन ॾिसंदो आहे। मतिलबु छा? त अमल त तव्हां कयो, पर तव्हांजो ज़ाहिरी अमल तव्हांजो ताराज़ी में कोन पवंदो। वलाकिन यंज़ुरु इला निय्यातिकुम, अल्लाह ताला जो हबीब फरमाईंदो आहे, उन अमल में नियत तव्हांजी कहिड़ी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन अमल करण खां पोइ तव्हांजे नियत ॾे निहारींदो आहे। जेकॾहिं नेकीअ जी नियत आहे त नेकीअ जो कमु नेकी आहे, पर मुंहिंजा अदा जे नेकी त आहे, पर मुंहिंजा भाउ नियत ख़राब आहे, त उन नेकीअ मां को फ़ाइदो थींदो ई कोन्हे को। असुल आहे नियत।
शाह अब्दुल लतीफ वीचार ने इहा ॻाल्हि कई आहे न त मदी पाए मन में सन्हो कतियो जन तन जो सराफन दुको ई दाखिल न कयो पर मोहब्बत पाए मन में रंढा रोड़िया जन तन जो सराफन अण तोरियो अघायो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे सम्झायां पोइ मां पंहिंजे मौज़ूअ ते मोटी थो अचां। तव्हां सुभाणे ईअं चवंदो त मुफ़्ती साहब असीं चयो हो जुमे ते त अलाह तव्हांजा अमल बि कोन थो ॾिसे, पोइ छाजी निमाज़, छाजो रोज़ो, छाजो हज, छाजी ज़कात जॾहिं चवे थो त अमल ॾिसे ई कोन थो। तव्हां बि अटकली आहियो पर मां बि अटकली आहियां। ख़बर आहे न साईं, असां अटकल वारो पासो सवलाई वारो अहिड़ो ॻोल्हींदा आहियूं जाॾो को वझ मिले। अलाह साईं शल असांजे हाल ते रहम करे। अबा वझ न ॻोल्हिजे, वझ इहो वझ आहे न भलो महीनो रमज़ान जो, भलो ॾिहाड़ो जुमे जो, घर मस्जिद अलाह जो, हवा आओ न साईं। ऐं असां वझ ताड़ियूं वेठा आहियूं त यार अॼु जूतनि जो जोड़ो खणणो आहे। अॻे जुमे ते शिकायत मिली, मुंहिंजा सोना पहिरीं ॻाल्हि त तव्हांखे अपील आहे त महिरबानी कयो जे चङो जूतो हुजेव त अॻिते खणी अंदरि कंहिं ठुल्ह जे पाण में रखो, पंहिंजी शइ जी पाण हिफ़ाज़त कयो। अन्नालैन तहतल ऐनैन, जुती पंहिंजे अखियुनि जे ॾाढो हुजे। पर असां इंशा अल्लाह ताला हाणे इंशा अल्लाह बंदोबस्तु कयो आहे, उहा ख़बर पवंदी हाणे ॾिसो कहिड़ो थो अॼु खणे। उहो बंदोबस्तु कीअं थियल आहे मां ॿुधायां कंहिंखे कोन थो, पाण ई ख़बर पइजी वेंदी आहे। मरा ॾिसूं पराई जुती में हथु विझे कीअं थो खणे। अलाह सही शला असांजी नियत भली करे चयो आमीन। अब हिकिड़नि खे रमज़ान शरीफ़ जी रहमत ऐं बरकत मिले, हिकिड़े खे जूता मिलनि, पर हुनजो बि ॾोह कोन्हे, हुनखे जो खपनि ई जूता। पर हाणे अॼु ख़बर पवंदी, मूं हमरा अहिड़ी जाइ ते बीहारिया आहिनि जो कंहिंखे ख़बर ई कान थी पवे। पाण इंशा अल्लाह तबारक व तआला पराई शइ में हथु विझंदो ख़बर पइजी। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ आहे। मूंखे वरी हिकिड़े दोस्त ॿुधायो त साईं जूता खणनि ई उहे था जेको पिछाड़ी में था अचनि। ईअं वरी कीअं हूंदो? चई साईं इन्हीअ करे त हाणे निमाज़ ते, खुतबे ते, वाइज़ ते जेके आयासीं अॻे ई हलिया आया, हिन खे कहिड़ो लाचार पियो आहे जो खुतबे ताईं बि ॿाहिरि बीठो थो ॾंद खोटे। इहो इन नियत में आहे त बसि हाणे खुतबो बि पूरो थिए, मुफ़्ती साहिब करे अल्लाह अकबर, त मां हेॾो कयां वरी अल्लाह अकबर। मूंखे दिलि सां लॻी ॻाल्हि त पिछाड़ी हेड़े भले ॾींहुं रमज़ान में बि जेकॾहिं हुनखे मस्जिद नसीब नथी थिए, ओ छेड़े ताईं ॿाहिरि बीठो थो इंतज़ार करे त का त रोलो आहे न साईं। सलात मुंहिंजे साईं ते सलात। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लम। अदा हाणे अमल जी ज़रूरत आहे। शाह साहब छा फरमायो त मोहब्बत पाए मन में रंढा रोड़िया जन। मोहब्बत हुजे, हवा छा हुजे? रसूलुल्लाह फरमायो नियत भली हुजे, छा हुजे? पर रंढो रोड़णो आहे। रंढो रोड़े माना ईअं न त रुगो मोहब्बत हुजे, रंढे खे हथ ई न विझे, धागे खे हथ ई न विझे, रसे खे हथ ई न विझे। चए थो जहिड़ो तहिड़ो हाल अथसि डोड़े, पोइ डोरींदियूं ॾिसनि अङण अजीबन जा। अमल करणो आहे, पर उन अमल सां गॾु नियत सुठी रखणी आहे। इंशा अल्लाह तबारक व तआला पोइ अव्हां जे उन ज़ाहिरी अमल में भली खणी मुंहिंजा अदा चुकूं हुजनि, अव्हां जे ज़ाहिरी अमल में खणी कई खामियूं हुजनि, पर उहो अमल जहिड़ो तहिड़ो कंदे न अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तुंहिंजे अमल खे क़बूल फरमाए छॾींदो आहे। मूसा अलैहिस्सलाम अचे थो, बकरार वेठो आहे मंझंदि जो, टाक गर्मीअ में वण जे हेठां बकरियूं विहारियूं वेठो आहे। हिकिड़ी छेलड़ी अॻियां वेठी अथसि, उन छेलीअ खे हथ वेठो घुमाए। ओ मुंहिंजा मौला हिन जा कीअं रंग ठाहिया थी,
ओ मुंहिंजा मौला हिन जा कीअं वार ठाहिया थी, ओ मुंहिंजा मौला हिन जा कीअं सिंग ठाहिया थी, तोसां ॾाढी मोहबत आहे, ख़बर न आहे अलाए काथे आहे। वेझो हुजी त मौला तुंहिंजा कपिड़ा धोई ॼाए, वेझो हुजी त मौला तुंहिंजूं जूं कढां, वेझो हुजी मुंहिंजा मौला त तोखे ज़ोर ॾियां, वेझो हुजी ॾिसण में अची त मां तोखे ॿकरियुनि जो खीरु पीआरियां। पर मूंखां परे थी वियो आहे, ख़बर कान्हे अलाए कहिड़ो आहे, काथे आहे, कीअं आहे। मूसा अलैहिस्सलाम जॾहिं आवाज़ ॿुधो त हज़रत मूसा जलाली नबी आहे कावड़जी पियो। ओ चरिया छा थो चवीं, रब जून खां पाक आहे, कपिड़नि खां पाक आहे, खाइण खां पाक आहे, खीर पीअण खां पाक आहे, थकजण खां पाक आहे। इहे गुनाह जा कम करी तो कुफर करे छॾी, रब त ॾमिरजी पई, हा ॾोह थी पियो, कावड़जी वियो। ईअं करे वठी भॻो आहे, रड़ियूं कंदो कंदो झगल ॾे हलियो वियो। या अल्लाह तौबा, मूंखे ख़बर कान ही। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह पाक वटां जिब्रील आयो आहे, वहियो आमद सूए मूसा अज खुदा बंद ए मारा चरा कर दी जुदा। डोरा पो लथो, अल्लाह ताला जे दरबार में जिब्रील आयो। ओ मूसा है मुंहिंजो यार मसा कचहरी पियो करे, माखों विछड़े छॾी। तू बराए फसल कर दल आमदी, नए बराए फसल कर दल आमदी। मूसा मां त तोखे मोकिलियो आहे त विछड़ियल बाना मूंसां मिलाए, पर मां ईअं त तोखे कोन चयो आहे त जेके मूंसां मिलियल हन तन खे विछोड़े छॾ। इहो त मूंसां मिलियो वेठो हो, मूंसां कचहरियूं वेठे कई, मूंखे ॾाढे हिन जा लफ़्ज़ वणिया पे। हाणे भॼ मूसा हिन खे ॻोल्हे वञी परचाए ऐं चवींसि त अलाह तोखां राज़ी आहे। हुन वीचारे खे ॻणती आहे, अलाह जो नबी पघिरजी वञे थो पियो, मालिक जो हुकुम आयो, डोड़ंदो बकरार जे कॾ लॻो आहे। अञा अॻिते झंगल में ॾिसे त ऊंधो थियो, वीचारो किरियो पियो आहे, रोए पियो, चए पियो माफ़ी माफ़ी माफ़ी, मौला माफ़ी ॾे। मूसा अलैहिस्सलाम मथां बि थो फरमाएसि, ओ यार मूंखे रब डोरा पो ॾेई मोकिलियो आहे, रब तोखां राज़ी आहे। चए हा, रड़ कई, दाह कई, दाह सां दम परवाज़ थी वियो, रूह निकिरी वियो। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमा त प्यारा मूसा, इन जे रूह जे लाइ मुंहिंजा मलाइका अॻे इंतज़ार में बीठा आहिनि, इन जो रूह सिधो मां ख़ुदा जे दरबार में पहुची वेंदो आहे। मुंहिंजा दोस्त आहे सभु मयार अकुल ते सम्झ ते, ख़ुदा शर ख़ुलूस ऐं इख़लास सचाई नसीब फरमाए। दिल जी सचाई आहे त बेड़ा ई पार। मोहम्मद अरबी सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन जा ग़ुलाम सहाबा, मुंहिंजा दोस्तो अदीदो, इन्हीअ जे करे त इज़त वारा, छा जो हुननि जी नियत अहिड़ी हुई जो सॼे जहान जे नियत खां हिननि जूं नियतूं वधीक भलियूं हुयूं। बदर जे मैदान खे अल्लाह ताला क़ुरान करीम में साराहे, वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्लह। मक्के ऐं मदीने जे रस्ते ते विच ते बदर जो मैदान आहे। अॼुकल्ह रस्तो हुकूमत तब्दील करे छॾियो आहे। पुराणो रस्तो जेको हो, हाजी पुराणे रस्ते सां जंहिंसां वेंदा हुआ, उन सां बदर जो मैदान बि ईंदो हो, राबक जो मैदान बि ईंदो हो, ॿियूं मंज़िलूं बि ईंदियूं हो। मके शरीफ़ खां कुझु ॿाहिरि पर मुफ़ासिले ते आहे, मदीने शरीफ़ मके जे विच ते मैदान आहे, उन मैदान जो नालो आहे बदर। उन बदर में हिन तारीख़ ते जेका अॼोकी रमज़ान जी तारीख़ आहे, इन तारीख़ ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात सां काफ़रनि जी जंग लॻी आहे। हाणे मां तोखे मुख़्तसर ॿुधायां, उन जो तोखे ख़ुदि अंदाज़ो लॻी वेंदो त रसूलुल्लाह सां माण्हू कुल 313। घणा दा? ॾाढे ॾाढे चओ घणा? 313। ऐं काफ़र घणा? 1000। घणा साईं? माना ईअं सम्झो त टीण ते। ऐं हर हिकु काफ़र 1000 काफ़रनि मां हर हिकु काफ़र खे 2 तलवारूं, 2 घोड़ा, 2 ज़िरहूं, तीरनि जा तोबरा भरियल। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, खाधे पीते जा सामान लॻल। हदीस पाक में बुखारी शरीफ़ में ईंदो आहे त जंहिं पासे काफ़र बीठा हुआ, उन्ही पासे काफ़रनि जे मेलो लॻंदो आहे। ये मेले वारे हिसाब सां बाज़ार लॻाए छॾी। हिकिड़े पासे जंग पई हले, ॿिए पासे काफ़रनि जी बाज़ार लॻी पई आहे, जेका शइ खपे सा मिले पई। लड़ाईअ में 1000 काफ़र लथा, बाक़ी ॿिया जेके हुननि जा हामी, मलम पट्टी करण वारा, पाणी पहुचाइण वारा, मैदान खां सवा ॿाहिरि, उहे त इन खां सवा हुआ। ऐं महबूब सां 313।
हालत कहिड़ी आ? थे उनके पास 2 घोड़े 6 ज़रहे 8 शमशीरें, बदलने आए थे ये लोगों दुनिया भर की तकदीरें। 313 माण्हू अल घोड़ा 2, घणा घोड़ा था? होॾे 2000, हेॾे 2 घोड़ा, 1000 माण्हूअ खे 2 घोड़ा, ऐं हिते सॼे लश्कर 313 में सिर्फ़ 2 घोड़ा। ऐं ज़िरहूं जेका ज़िरह पाइबी आहे जंग जे मैदान में त जीअं तीर न लॻे, लोह जी खमीस हूंदी आहे, उहा ज़िरहूं 6, ऐं जेके मैदान में लड़ाई जे लाइ तलवारूं से 8। बस ग़रीबी हाल आहे। हुननि जे लाइ खाधे पीते जी बाज़ार लॻी पई आहे, खाइनि था पीअनि था, माण्हू ताम मिलनि था। ऐं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा किराम खे सुबुह जे टाइम ते जॾहिं हुज़ूर जंग जे मैदान में रवानो थो फरमाए, उन मैदान में रवाने करण खां अॻु में हुकुम फरमाई, मूं वटां सभु थींदा पोइ वञो। सभु सहाबी रसूलुल्लाह वटि आया, पाण पुछऊं ॾियो ख़बर कॾहिं खाधो थो अचे? क़िबला खाधे पीते खे 8हों पहर गुज़री वियो आहे। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात पंहिंजे तोबरे मुबारक में जेको साम्हूं रखियल आहे उन मां खजी कढी आहे। हिकिड़े हिकिड़े मुजाहिद खे हिकिड़ी हिकिड़ी खार कढणी आहे, दुआ फरमाए मैदान में रवानो फरमायो आहे। न ते गो तीर पर तकिया, न खंजर पर न भाले पर। घोड़ो भी ना है, उठ भी ना है, तलवार भी ना है, पेट भी खाली आ, तलवार भी काने, जंग जे ला मैदान में काशे काने का। न ते गो तीर पर तकिया, न खंजर पर न भाले पर। भरोसा था तो उनका एक काली कमली वाले पर। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक चार यार, या अली सलात मुझे साईं ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लिम। न ते गो तीर पर तकिया, न खंजर पर न भाले पर। न को तलवार जो भरवसो आहे, न को ज़िरह जो भरवसो आहे, न को एमिनेशन जो भरवसो आहे, सामान जो भरवसो कोन्हे। भरोसा था तो उनका एक काली कमली वाले पर। हदीस पाक में ईंदो आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अरीश ठाहियो वियो आहे। जंग जे मैदान खां महबूब खे परे बिहारे हिकिड़ी जाइ ते तंबू वारी जाइ बनाए नबी करीम खे उते विहारियो वियो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ चवंदो आहे त मां महबूब मुहम्मद करीम सां गॾु आहियां, छाजे लाइ त सॼे सारे मैदान में हिकिड़ो तव्हांखे हदीस जो वाक़ियो ॿुधायां। शेर ख़ुदा जो ज़िक्र त थींदो, पर शेर ख़ुदा ख़ुदि फरमायो आहे, ओ सहाबियो, ओ मुंहिंजे महबूब जा उम्मतियो, ॾियो ख़बर त वॾे खां वॾो बहादुर केरु हो? जागो था, केरु थो पुछे? ऐं मुस्तफ़ा जा परवाना हो, तव्हां ॿुधायो त वॾे खां वॾो बहादुर केरु हो? सहाबा किराम सभई गौर करे चवनि था, अली तोखां ॿियो वधीक बहादुर केरु आहे? तो जहिड़ो ॿियो बहादुर थींदो ई कोन। अली मुर्तज़ा शेर ख़ुदा फरमाइनि था, तव्हां पंहिंजे ख्याल में सचा आहियो, पर जे मां अलीअ खां फ़ैसिलो पुछो त अबू बकर जहिड़ो बहादुर दुनिया में ॼाओ ई कोन्हे को। कीअं? चवे थो त सॼो काफ़रनि जो ज़ोर हूंदो हो नबी करीम ते। काफ़रनि जो ज़ोर कंहिं ते हूंदो हो त इहो ख़तम कयूं, पोइ इन्ही जे करे त जंगियूं लॻंदियूं हुयूं। जाथे बि रसूलुल्लाह जंग में विहंदा हुआ त
तो हुजूर करीम के सहाबी हिकड़े पासे विहारे पोइ हुजूर जे मथां पहरेदार बीहारींदा हा त महबूब जे मथां ज़ोर आ, अकेलो न छॾियो, मैदान लड़ाई हेॾे आ। काफ़र चवंदा हा त इहे सभिनी खे मारे वञी नबीअ खे ख़तम कयूं, ज़ोर नबीअ ते हूंदो आहे। पर अली थो चवे त को बि उन्हीअ महबूब जे मथां पहरे जे लाइ सवाइ अबू बकर जे तयार को न बीहंदो। मुंहिंजा अदा हज़रत अली थो चवे त बदर जे मैदान में बि मां ॾिठो त सभु मैदान में लड़ी रहिया हा, अबू बकर मुहम्मद करीम जे मथां पहरो ॾेई रहियो हो। जाते वधीक ख़तरो उते जेको बीहे बहादुर उन्ही खे चइबो आहे। हज़रत अली थो चवे जंग करणु, माण्हू मारणु, माण्हुनि जा परा कढणु, इहा बहादुरी न आहे। बहादुरी उन्ही जो नालो आहे जाते वधीक ख़तरो हुजे, उते सिर तरीअ ते रखी बीही रहिजे। हज़रत नबी करीम जे लाइ जेको अरीश ठाहियो वियो आहे, उन अरीश में हुजूर साईं वेठा आहिनि। अबू बकर सिद्दीक़ रावी आहे, चवे थो हेॾो जंग हले पई, हेॾो मैदान में लड़ाई हले पई, काफ़र मुस्लमान आमो साम्हूं विढ़नि पिया, ऐं हेॾो मोहम्मद करीम जी ज़ात मुसल्ले ते नबीयत रब्बुल आलमीन जी दरबार में नफ़िल पढ़ी बीही रहियो आहे। बीही काबे ॾे मुंहुं करे, कुल्हनि ते चादर, हबीब हथ खणी दुआ पियो घुरे, मुंहिंजा मौला ए थोरी जमायत मैदान में लथी आहे, अॼु जेकॾहिं इन्हनि खे काफ़रनि ख़तम कयो त मौला तुंहिंजो नालो दुनिया ते वठण वारो कोन रहंदो। ओ मुंहिंजा मौला तुंहिंजो वाइदो आहे, मुंहिंजे वाइदे खे निभाए, अॼु न ग़रीबनि निहथनि कमज़ोर मुस्लमाननि जी मदद फरमाए। अबू बकर सिद्दीक़ पियो चए, मां ॾिठो हबीब जा हथ मथे थींदा विया, मथे थींदा विया, मथे थींदा विया, मथे थींदा विया, एतिरे क़दुरु मूं ॾिठो त हबीब जे कुल्हनि ते जेका चादर सा पोइ ते वञी किरी पई, कुल्हनि वारी चादर हेठि वञी किरी। हज़रत अबू बकर सिद्दीक़ अॻिते वधियो आहे, चादर खणी हबीबनि जे कुल्हनि ते रखी आहे। हबीब खे अर्ज़ु करे, या रसूल अल्लाह, अल्लाह ताला तव्हां सां वाइदो कयो आहे, कम मिन फ़ियतिन क़लीलतिन ग़लबत फ़ियतन कसीरतन बिइज़्निल्लाह। अल्लाह जो वाइदो आहे त मां हक़ वारी जमात भली थोरी छो न हुजे, उनखे नाहक वारी घणी जमात जे मथां फतह ॾींदो आहियां। या रसूल अल्लाह, अवां एतिरो न बाॾायो, अल्लाह पाक तव्हां सां वाइदो पूरो कंदो। मुस्तफ़ा फरमाइनि था, अबू बकर मुंहिंजो फर्ज़ आहे त जेके मैदान जंग में ख़ाली हथे लही आया आहिनि, कमज़ोर आहिनि, मां हुननि जे लाइ दुआ त घुरां। अल्लाह जे हबीब जा हथ ॾिसी सहाबा जो हौसलो बुलंद थी वियो आहे त अॼु असांजा ॿेड़ा ई पार आहिनि। अदा जन खे रसूलुल्लाह दुआ करे उहे हारींदा। मां तॾहिं थो चवां न ते गो तीर पर तक या न खंजर पर न भाले पर, न ते गो तीर पर तक या न खंजर पर न भाले पर, भरोसा था तो उनका एक काली कमली वाले पर। दुरूद मुझे प्यारे हबीब ते बुलंद आवाज़ सां। ॾाढे अदा ॾाढे मोहब्बत सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुंहिंजा दोस्तो, हबीब जा हथ ख़ाली न मोटंदा, चओ न ख़ाली थींदा। मुल्ला खे त अॼु ताईं 1400 साल में बि इहो मसइलो सम्झ में कोन आयो आहे। 14 सदियूं गुज़रियूं, 14 मौलवीअ जूं पीढ़ियूं गुज़रियूं, मुस्लमान सॾाईंदे सॾाईंदे, पर अञा हुनखे सम्झ कान पई आहे। अञा बि चवे पियो त नबी जी दुआ रद्द थींदी आहे, ख़ुदा जी मर्ज़ी क़बूल करे या न करे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे, उदऊनी अस्तजिब लकुम, ऐरो हुजे गैरो हुजे, नथू हुजे खैरो हुजे, काफ़र हुजे यहूदी हुजे नसारो हुजे, पंहिंजो हुजे पराओ हुजे, रब चवंदा उदऊनी अस्तजिब लकुम, घुरणु तुंहिंजो कमु आहे, ॾियणु मुंहिंजो कमु आहे। रब चवे घुर त ॼाए, पर मुला थो चवे त न न, नबीअ खे बि कोन रब ॾींदो आहे। ऐं सॾाए वरी छा थो मुस्लमान, छो चई अबाया तौहीद आहे, तौहीद तौहीद आहे त अलाह कंहिंजी मञे ई नथो, इहा तौहीद आहे। आवाज़ जेकॾहिं मां तव्हांखे चवां, अॻे ॿुधायो थो मां वरी ॿुधायां, मां न तव्हांखे अर्ज़ु कयां, मां अदा दुकान खोलियो आहे ॿिज जो, फलो ॿिज आहे, मूं वटि वठो, सस्तो ॾींदोसांव, सवलो ॾींदोसांव, ऐं इंशा अल्लाह ताला 6 महीना रखत बि कंदोसांव। अहिड़ो भलो आहे, अहिड़ो भलो आहे, वञी पोखियो, ॼमंदो आहे हिकिड़ो दाणो ई न,
खिलो छो था ॻाल्हि त सची थो कयां न बा भलो ॿिज आहे भलो पंजाब होड़ आयो अथमि ऐं सस्तो बि सवलो बि रखत ते बि पर ॼमंदो बेली हाणे मस्जिद में वेठा रियाव न कजो मतां चओ त मुफ्ती साहब जो दुकान आहे हाणे हा खणी कयूं सच ॿुधायो वठण ईंदव मां थो चवां पैसा त ठहियो पर मुफ़्त में बि कोन वठंदव खामखा ॿिज सीड़ायूं बनी सीड़ायूं कलर सीड़ायूं DAP जी बोरी बि विझूं पाणी बि कहत जो उहो बि सीड़ायूं रेज बि थिए ऐं ॼमे बि कोन फ़ाइदो कहिड़ो हाणे मूंखे ॿुधाए मां पंहिंजे ॿिज जी तारीफ़ कयां अहिड़ो ॿिज आहे अहिड़ो आहे पर नमूनो जब ॼमंदो आहे कोन इन ॿिज खे कोन वठंदव न साईं हाणे मुला अलाह जी तारीफ़ थो करे अलाह वाहिदुल क़हार नूह जी बि कान ॿुधाई इब्राहिम जी बि कान ॿुधाई लूत जी बि कान ॿुधाई पंहिंजे नबीअ जी बि कान ॿुधाई कंहिंजी कोन ॿुधंदो आहे काविड़ अलाह क़हार अलाह पाक जी मर्ज़ी आहे दुआऊं रद्द कंदो आहे कंहिंजी कोन ॿुधंदो आहे अहिड़े अलाह ॾे केरु वेंदो अबा ॻाल्हायो वेंदो अहिड़े अलाह ॾे जो नबियनि जी नथो ॿुधे पैगंबरनि जी कोन थो ॿुधे नूह नबी जी कोन ॿुधाई लूत इब्राहिम जी कोन ॿुधाई सैयदुल अंबिया जी कोन ॿुधाई इहा वाह जो अलाह जी तारीफ़ कई अथव असां त ईअं चवंदा आहियूं त पाए पांद गिचीअ में अंगण जे अचनि अव गुण ऐब कचायूं ढकण थी ढकजनि तोड़ी लख हुजनि त बि माफ़ियूं मिलंदियूं मेंधरा असां त इहो सम्झाईंदासीं तोखे त अल्लाह अबे अम्मा खां बि वधीक महिरबान आहे काइनात खे ख़ल्क़ण वारो रब आहे भली तूं ॾमराए रब खे पर रब चवंदो आहे त केतिरो बि ॾमराईंदे मां वटि हली ईंदे त माफ़ करे छॾींदोसां उदऊनी अस्तजिब लकुम रब जो क़ुरान थो चवे माना घुरणु तुंहिंजो कमु आहे तुंहिंजी दुआ खे क़बूल करणु मुंहिंजो कमु आहे अरे भील कोली यहूदी मेघवार मंगणहार जी ख़ुदा तबारक व तआला दुआ रद्द कोन थो करे पियो आलिम मुफ्ती मौलवी उमेद रखियो वेठो आहे सारी काइनात ख़ुदा में उमेदवार आहे सभिनी जी ॿुधे थो बाक़ी इमामुल अंबिया जी कोन थो ॿुधे मुस्तफ़ा फरमाइनि था मुंहिंजी दुआ क़बूल थी आसमान तां मलाइक लहण शुरू थी आहे क़ुरान शाहिद आहे क़ुरान साईं अल्लाह ताला जो हबीब फरमाए थो रब्बुल आलमीन फरमायो मुंहिंजा महबूब तुंहिंजा ग़ुलाम रुगो हीअं तलवार वहाईंदा कमु मुंहिंजो जिब्रील पाण ई कंदो तुंहिंजी दुआ रद्द कान्हे का अॼु तुंहिंजे अखियुनि जा ॻोढ़ा काइनात जे ताराज़ी में हिकिड़े पासे रखजनि ऐं सारे जहान जूं दुआऊं हिकिड़े पासे रखजनि तो मुहम्मद जे ॻोढ़नि जो मोट अञा वधीक क़दुरु आहे अॼु के बदर जे मैदान में अहिड़ी सज़ा मिलंदी जो दुनिया ॾिसंदी हिकिड़ो मुंहिंजा दोस्त मुस्लमान सहाबी आहे पर देर सां मुस्लमान थियो आहे देर सां जागो था बदर वारे मैदान भेरी हो काफ़र हो मुसलमान न हो पर पोइ वरी इस्लाम जी हक़त खे ॾिठई मुसलमान थियो उहो रिवायत थो करे त जंग पे हली बदर जे भर में असांजो ॻोठ हो असां 2-3 नौजवान जबल जे चोटी ते चढ़ी मज़ो पिया ॾिसूं न को हुज़ूर जे पासे हुयासीं न को काफ़रनि जे पासे हुयासीं काफ़र कुरैशी विढ़िया हुज़ूर जा सहाबी जंग पिया कनि असां वरी मथे जबल जे चोटी ते चढ़ी ऐं असां ॾिठो पिए त कीअं था बहादुर विढ़नि दोस्तो अदीज़ो उहो सहाबी थियण खां पोइ ॿुधाए थो ओचितो असां मथे जबल जे मथां बीठा आहियूं ओचितो असांखे पंहिंजे मथनि जे मथां घोड़नि जा आवाज़ ॿुधण में आया घोड़ा जिन 50-60 घोड़ो गॾिबो आहे त पोइ हिणकाट कंदा आहिनि घोड़ो चुप न कंदो आहे चवे थो असांजे मथनि जे मथां जबल जे चोटी ते असां हूं पर जबल जे चोटी खां मथे घोड़नि जा हिणकाट जा आवाज़ ॿुधण में आया जमल असांजे मथां आया हिकिड़ो आवाज़ मां ॿुधो क़द्दिम हैज़ूम क़द्दिम हैज़ूम क़द्दिम हैज़ूम हुज़ूर खां पुछो या रसूल अल्लाह हैज़ूम छा आहे नबी सही फरमाइनि था जंहिं घोड़े ते जिब्रील सवार हो उन घोड़े जो नालो हो हैज़ूम उन घोड़े जो नालो छा हो हैज़ूम इहो क़द्दिम हैज़ूम जी मतिलब छा जिब्रील घोड़े खे चए पियो तकड़ कर मुंहिंजो हबीब रोए पियो अल्लाह जे दरगाह में दुआ पियो करे नबी जा हथ खड़ा थिया पिया हलनि अॼु नबी करीम जे ज़ात जी मदद ख़ुदा मोकिली आहे ओ हैज़ूम तकड़ो हल त मुहम्मद जे ग़ुलामनि जी हली मदद कयूं
घोड़े खे डोड़ाईंदो चवे थो क़दम हैज़ुम वध क़ैदुम, अॻिते हल अॻिते हल। हज़रत उन सहाबी सगोरे चयो आहे त बसि मां जॾहिं इहो आवाज़ ॿुधो क़दम हैज़ुम जो ऐं मथां घोड़नि जो हणकाटनि जा आवाज़ ॿुधमि त एॾी मूंखे दहशत थी, बेहोश थी किरी पियुसि। जंग जी मूंखे का ख़बर कान्हे का। 3 ॾींहं 3 रातियूं होश न हो। चौथे ॾिहाड़े माइटनि मूंखे खणी घर में आंदो, उते मूंखे होश आयो। पुछो मान ॾियो ख़बर? चई जंग थी वई, 3 ॾींहं गुज़री विया, अॼु चौथो ॾिहाड़ो आहे। तूं बेहोश छो थियो आहे? चवे थो मां बेहोश इन जे करे थियो आहे जो मां हीउ आवाज़ ॿुधो आहे। ऐं मुजादा मलाइकनि जे दहशत जो, घोड़नि जे आवाज़ खां हुनखे बेहोशी थी वई आहे। रसूलुल्लाह जे मदद में जॾहिं अलाह ताला मलाइक मोकिलिया त ख़ुदा जो कसम आहे मैदान बदर में 300 काफ़र मारिजी आहे। घणा साईं? 70 रईस वॾेरा, जंहिंमें अबू जहल भी आहे, उतबो भी आहे, वलीद भी आहे, शेबो भी आहे, मुगीरो भी आहे। पर मुंहिंजा सोना हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, तुंहिंजो ईमान ताज़ो थिए। अब्दुरहीम जी ठहियल कान्हे, बदर जे मैदान जी जंग आहे। बुखारी में लिखी पई आहे, हुज़ूर ते सलातो सलाम पढ़ त तोखे हदीस ॿुधाए छॾियां। वरी ॿियो दफ़ो साईं ते सलाम। हाय हाय दोस्तो अज़ीज़ो, सहाबी सगोरो आहे, नबी करीम जो ग़ुलाम आहे। ओ तो चवे त जंग जॾहिं लॻी 17 तारीख़ रमज़ान शरीफ़ जी बदर जे मैदान में लड़ाई लॻी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी तो फरमाए हिकिड़ो ॾिहाड़ो अॻु में माना 16 तारीख़, घणो ॾिहाड़ो अॻु में? 16 तारीख़, हिकिड़ो ॾिहाड़ो अॻु में महबूब मूंखे चयो त हली आ गॾिजी हलूं, हिन मैदान जो जाइज़ो वठूं जिथे सुभाणे पंहिंजा कूंदर अलाह जे राह में सर कपाईंदा। काफ़र परे हा, मैदान में वियासीं। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंसां गॾु आहे, हबीबन करीमन सां लठ हथ में आहे। लठ सरकार खणंदा हा, इहा महबूब जी सुन्नत आहे। सहाबी तो चवे महबूब सां गॾिजी मां जॾहिं मैदान में हुयुसि, महबूब जी ज़ात बाबरकात मैदान खे ॾिसंदा ॾिसंदा हलंदा हलंदा हिकिड़ी जाइ ते हेॾे निहारजो, हिकिड़ी जाइ ते रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात बीही रहिया ऐं पाण लठ खे ईअं हणण लॻा। सहाबी खे फरमाइनि था, ओ सहाबी लब्बैक या रसूल अल्लाह, हाज़ा मसरउ फुलान। मां तो कह जो मोहम्मद अरबी ॿुधायां थो, जंहिं जाइ ते मां लठ खोड़ी आहे सुभाणे इन्हीअ जाइ ते फलाणो काफ़र कुसंदो। वरी अॻिते वधिया, ॿी जाइ ते फरमायूं हिते अबू जहल कुसंदो। वरी 3 जाइ ते विया, हिते उतबो कुसंदो। वरी 4थी जाइ ते विया, हिते वलीद कुसंदो, हिते फलाणो कुसंदो। हबीब निशान कया। सहाबी तो चवे मां दिल में चयो त अल्लाह जो नबी सच थो चवे, पर मां सुभाणे पंहिंजे ईमान खे ताज़ो त कयां ॾिसां। ॿियो ॾिहाड़ो थियो, लड़ाई लॻी। ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे, जाथे रसूलुल्लाह लठ जो इशारो कयो उन खां इंच न हेॾे थियो न हेॾे थियो, काफ़र उन्हीअ जाइ ते ई मारिजी वियो। अबा सुभाणे छा थींदो कंहिंखे ख़बर आहे? ॾाढे ॻाल्हायो, कंहिंखे ख़बर कान्हे। पर हिन बुखारी शरीफ़ जे हदीस मां साबित आहे त रसूलुल्लाह खे ख़बर आहे त सुभाणे छा थींदो, नबी खे ख़बर आहे त सुभाणे छा थींदो। हिकिड़ी ॻाल्हि, अब आई अर्दिन तमूतो, माण्हू काथे मरंदो, इहा बि कंहिंखे ख़बर कान्हे का। मुंहिंजा ख़बर आहे त तव्हां सां काथे मरंदासीं, का ख़बर कान्हे। पर इन मां इहो बि साबित थियो त रसूलुल्लाह खे इहा बि ख़बर आहे त अबू जहल काथे मरंदो, उतबो काथे मरंदो, वलीद काथे मरंदो, शेबो काथे मरंदो। इहा बि रसूलुल्लाह जे ज़ात बाबरकात खे ख़बर आहे। मुंहिंजे महबूब पाक जो हिकिड़ो सहाबी आहे, चवे थो जंग जो मैदान आहे, मां मैदान में हबीब जे हुक्म सां सिफ़ में बीठो आहियां, कतार ॿधियो बीठो आहियां। महबूब जे इशारे जी देर आहे, जीअं नमाज़ में कतार ॿधबी आहे ईअं कतारूं लॻियूं पयूं आहिनि। ईअं बीठे बीठे खणी हेॾे निहारियां, सॼे पासे त छोकिरो
वरी खबे पासे निहारा तो ओॾो बि छोकिरो बीठो आहे। साहबी सोचे मूंखे ॾाढी ॾुखी लॻी, ॾुखी। हेॾो बहादुर, हेॾो शेर मर्द, हेॾो नाले वारो, ऐं मुंहिंजे भर में वरी छोकिरा बीठा आहिनि, मुंहिंजे भर में बि को बहादुर हुजे हा। इहो रुगो दिलि में ख़्यालु थियो। साहबी सगोरो थो चवे मां अञा इहो ख़्यालु कयो आहे त जेको साॼे पासे छोकिरो आहे उन मूंखे चोंडी पाए चयो चाचा अबू जहल कहिड़ो आहे। साम्हूं काफ़र बीठा आहिनि, अबू जहल कहिड़ो आहे। मां अञा हुन ते निहारियो त वरी हुन ॿिए पासे वारे मूंखे कुझु कितकाई करे चयो चाचा मूंखे ॿुधाए त अबू जहल कहिड़ो आहे। मां ॿिन्ही खे चयो भला छो, भला छो था पुछो। कसम खाई है मर जाएंगे या मारेंगे नारी को। ॿई नंढड़ा भाइर आहिनि, मुंहिंजा दोस्त 8-9 साल जा आहिनि। चवनि था कसम खाई है मर जाएंगे या मारेंगे नारी को। छो कसम खयो अथव त पाण बि मरंदव या हुनखे मारींदव, कहिड़ी ॻाल्हि आहे। कसम खाई है मर जाएंगे या मारेंगे नारी को। सुना है ये गालियां देता है मेरे महबूबे बारी को। ओ चाचा असांखे ख़बर पई आहे त असांजे सोहणे मोहम्मद खे गारियूं ॾींदो आहियो। इहो असांजे सोहणे नबीअ जी गिला कंदो आहे। असां अॼु अबे अम्मा खां मोकिलाए निकिता आहियूं त अब्बा अम्मा दुआ कयो, या त मरी अचूं या हुन पलीत खे मारे अचूं। साहबी थो चवे जॾहिं ॿिन्ही ॿारनि हौसले सां ॻाल्हायो। अॻे मां लॼी पियो थियां त नंढड़ा हल जवान हुजे हा, पर जंहिंमहिल इहा वणंदी ॾिनो त मुंहिंजी दिलि बि दरिया थी वई। अबू जहल खे मां ॾिठो, साम्हूं काफ़रनि जूं सिफ़ूं पियो, वॾेरो हो न हुननि जो, चङो मुड़िसो न, काफ़रनि जूं सिफ़ूं पियो सिधियूं कराए। मां इशारो कयो, ओ इहो जेको न बीठो आहे साम्हूं बीठो थो, मां हुनखे अॻिते पोइते सिफ़ूं बीठो थो सिधियूं कराए। अबू जहल इहो अथव, ख़ुदा जो कसम आहे, बुखारी शरीफ़ जी हदीस पिया का। साहबी थो चवे मुंहिंजो इहो इशारो करणु मूंखे का ख़बर कान पई। जे बाज़ भड़को ॾींदो आहे उन ॿिन्ही भड़को ॾिनो आहे, मूंखे वींदे नज़र ई कोन आया। ख़बर तमल पई जो हिकिड़े नंढड़े साहबी जी तलवार हिते लॻी अथसि, ॿिए जी वरी हिते लॻी अथसि। ईअं बीठे बीठे मिंटनि में ढेर थियो ऐं ढेर ख़ाली कोन थियो। मां हैरान आहियां। वरी जो ॾिसां तो ॿई नौजवान भॼंदा भॼंदा सिधो रसूलुल्लाह जे आॾो वञी बीही रहिया। ऐं अल्लाह जा हबीब इस्लाम जे वॾे दुश्मन खे ख़तम करे आया हूं। अबू जहल जो बेड़ो बुॾी चुको आहे। मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात ॿिन्ही खे भाकुर पातो आहे। हे मुंहिंजा दोस्तो, इस्लाम जा बहादुर हा, सच्चाई ही खुलूस हो, दिल जा पक्का हा। उन जे करे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात उनखे एतिरी मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हौसलो अता फरमायो आहे जो क़ुरान थो चवे वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्लह। तव्हां थोरा हुयो पर मां रब्बुल आलमीन तव्हांजी बदर जे मैदान में मदद फरमाई। इहा छा हुई? चओ सच्चाई हुई। ॾाढो त छा हो भाउ? उन सच्चाईअ जे करे अॼु बि 1400 साल गुज़री आहे। मुस्तफ़ा जे परवाननि जो शान हले पियो। हाणे दुरूद पढ़तो जो शेर ख़ुदा जे बारे में बि ॿुधाए छॾियां। ॾाढे ॾाढे बुलंद आवाज़ सां। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, वीचारड़ा हे मवालड़ी चवंदा हा न, चए सुन्नी अलीअ खे मञींदा ई कोन्हनि। अबा छो? चे पिट को असां कयूं, कुट को असां कयूं, मातम असां कयूं, लठियूं पाण खे पाण हणूं, हे अली खे मञणी कोन। अबा पिटणु कुटणु इहो अलीअ जो मञणु न आहे। अलीअ जे मञण जो मक़ाम अञा को ॿियो आहे। हाणे अली साईं जी बि ॻाल्हि ॿुधो, ॿी बि तव्हांखे अपील कंदुसि। 27 जे राति पाण ते ख़तमु कंदा आहियूं। उन 27 जे राति जे लाइ तव्हां खां ताउन जी ज़रूरत आहे। अवां महिरबानी करे उन 27 जे राति जे वास्ते ताउन कयो। असांजा दोस्त शागिर्द तव्हां वटि ईंदा। अवां दिलि खोले 27 जे राति ख़तम क़ुरान पाक में हिसो वठो। अल्लाह ताला तव्हांजे माल में ईमान में बरकतूं नसीब फरमाईंदो। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सल्लल्लाहु सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम। अबा
मुजादा पिटण खे कुटण खे धकन हणण खे मोहब्बत जी ॻाल्हि न आहे। मोहब्बत उन्ही जो नालो आहे जो उन जी पैरवी कजे, उन जी ग़ुलामी कजे, उन जो सही सही मक़ाम बयान कजे। अवां खां मां बि सुन्नी हो मुस्लमान हो पुछां थो, ॾियो ख़बर तव्हां ई असांजो अली बहादुर आहे या बुज़दिल आहे? ॾाढे चओ, गरजी चओ। शाह मर्दा शेर यज़दा कुव्वत परवरदिगार। शाह मर्दा शेर यज़दा कुव्वत परवरदिगार। ला फता इल्ला अली, ला सैफ इल्ला जुल्फ़िकार। अली असां जहिड़ो बहादुर कोन्हे, पर जेका अलीअ जे हथ में तलवार आहे अहिड़ी कंहिंजी तलवार कान्हे का। कसेरा मुयस्सर नशद ई सआदत, बकाबा विलादत बमस्जिद शहादत। अहिड़ो भाग कंहिंजो थियो ई कोन जे ॼमे त बैतुल्लाह में ॼमे, चओ सुभान अल्लाह। ऐं जे मुजादा शहीद थिए त अल्लाह जे घर मस्जिद जे महराब में सजदे में शहीद थी वञे। मवाली ॼमे लोढ़े जे पार में, मरे मकान जे कुंड में। हाँ, हुबदार वरी हैदर जो सॾाए, ओ मुंहिंजा सुहिणा जेकॾहिं तोखे हैदर जी सची वाकई मोहब्बत आहे त तोखे मुबारक आहे, पर उन अलीअ जे तरीक़े ते हल, पैरवी ते हल। मां तव्हां खां पुछंदुसि, अवां मुस्लमान पंहिंजे ईमान सां ॿुधायो, अली अल मुर्तज़ा शेर ख़ुदा नबी जे सुन्नत ते हलंदो हो या शियो हो? ॾाढे ॻाल्हायो, ॾाढे ॻाल्हायो। नबी जे सुन्नत ते हलण वारो हो न, शियो त न हो न। शियो उनखे चइबो आहे जेको पिट करे। अब हाल ॻाल्हायो, हाउ कयो या न कयो, फ़ैसिलो तव्हां खां थो पुछां, मुंहिंजे चवण ते ज़ोरी हाउ न कजो। शियो उनखे चइबो आहे जेको पिट करे। छा करे अबा? पिट करे न। सुन्नी उनखे चइबो आहे जेको पिट। रसूलुल्लाह दुनिया मां विसाल कयो, महबूब जे जुदाईअ जहिड़ी ॿी कंहिंजी जुदाई आहे? ॾाढे ॻाल्हि। रसूलुल्लाह जे फिराक जहिड़ो कंहिंजो फिराक आहे? मां पूरी दुनिया जे शीयनि खे चैलेंज थो कयां त शियो अवां पंहिंजे किताबनि मां साबित कयो, असां जन में त कोन्हे, पर जेके तव्हां हथरादू किताब ठाहिया आहिनि, अवां पंहिंजनि किताबनि मां साबित कयो त अली अल मुर्तज़ा शेर ख़ुदा रसूलुल्लाह जो मातम कयो। ॻाल्हायो भा। जेकॾहिं अली शियो हुजे हा त रसूलुल्लाह जे वफ़ात जो मातम करे हा या न करे हा? ॾाढे चो, करे हा या न करे हा? पर महबूब जे विसाल खां पोइ अलीअ सब्र कयो, उहो तरीक़ो इख्तियार कई जेको महबूब मुहम्मद जे सुन्नत वारो तरीक़ो आहे। मुजादा जे अली मातम करे हा, अली पिटको करे हा, अली कुटको करे हा। ॿिए नंबर में महबूब जे विसाल खां पोइ वरी 6 महीने फातिमत ज़हरा हली थी वञे। उहा फरमाई थी, सुब्बत अलैया मसाइबुन लौ अन्नहा सुब्बत अलल अय्याम सिरन लयालिया। चो सुभान अल्लाह। ए अम्मा फातिमत ज़हरा जो शायर आहे। सुब्बत अलैया मसाइबुन लौ अन्नहा सुब्बत अलल अय्याम सिरन लयालिया। पाण खे थी चवे, ओ फातिमा, महबूब जे फिराक जी तुंहिंजे मथां एतिरी त तकलीफ़ आहे, एतिरी त तुंहिंजे मथां महबूब जे जुदाईअ जी मुसीबत अची वई आहे, जो इहा मुसीबत जेकॾहिं ॾींहं जे मथां पवे हा त ॾींहुं बि कारो थी वञे हा। सुब्बत अलैया मसाइबुन लौ अन्नहा सुब्बत अलल अय्याम सिरन लयालिया। महबूब जे फिराक में 6 महीना जेरी आहे, 6 महीने खां पोइ पंहिंजे वालिद जे फिराक में हिन जहान खे छॾे थी वञे। हाणे मूंखे ॿुधाए त अली साईं खे वरी इहो ॿियो सदमो पहुतो आहे या न आहे? हिकिड़ो सदमो रसूलुल्लाह जो, 6 महीने वरी ॿियो सदमो फातिमा जो। अली खे खपे हा त मातम करे हा ॿिन्हीअ जो। मुंहिंजा दोस्त, पर अली साईं सब्र कयो आहे, दुनिया खे ॾेखारियो आहे त मुंहिंजे हबीब फरमायो आहे, मंज़र बल खुदूद व शक्कल जुयूब व दा बिदावतिल जाहिलियत फलैस मिन्ना। जेको पंहिंजे मुंहं खे धक हणे, पंहिंजा कपिड़ा फाड़े, रड़ियूं करे, जाहिलनि वांगुरु दाहूं करे, मुस्तफ़ा फरमाईंदा आहिनि मां मुहम्मद जो उम्मती हो नाहे, मुंहिंजे उम्मत मां ख़ारिजा। अलीअ जे सब्र मां साबित आहे त हो मुस्तफ़ा जे सुन्नत ते अमल करण वारो हुयो। चओ अली शियो, ॾाढे चो अली शियो।
पोइ जॾहिं तुंहिंजो असांजो मुर्शिद शियो आहे कोन त पोइ शियो मज़हब सचो किथां थियो? अली साईं खे मां साबित थो करे ॾेखारियां त अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा जो उहो तरीक़ो हो जेको सुन्नत जमायत जो तरीक़ो आहे। त मां अर्ज़ पे कयो जे ॼमे त काथे? चओ काबे में। ऐं जे शहीद थिए त काथे? बीवी साहिबा फातिमत बिन्त असद। चओ सुभान अल्लाह। अली साईं जी अमड़ आहे, उहा चवंदी आहे अली मुंहिंजे पेट में आ। महबूब त घणे वक़्त खां मूं वटि रहंदो हो। महबूब जी मां पालना कई आहे, महबूब जी अम्मा गुज़ारे वई आहे, महबूब जो बाबो गुज़ारे वियो आहे। हबीब करीम जी ज़ात बाबरकात खे अमड़ खां वधीक प्यार ॾेई फातिमत बिन्त असद अलीअ जे अम्मा पंहिंजे झोलीअ में पालियो आहे। चवे थी मूंखे ॿी बि औलाद हुई, पर जॾहिं हज़रत अली मुंहिंजे पेट में आयो आहे, महबूब अञा नबूअत जो बि ऐलान कोन फरमायो आहे। महबूब जॾहिं मुंहिंजे घर ईंदो हो, हबीबन जी अम्मा थी फरमाए, अलीअ जी अम्मा थी फरमाए, मां पंहिंजे पेट मूं आवाज़ ॿुधंदी हुअसि, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। बीबी साहिबा फरमाईंदी मूंखे हैरत लॻंदी हुई, पर मुंहिंजी हालत अहिड़ी थींदी हबीब ते नज़र पवंदी त मां ज़ोरी उथी बीही रहंदी हुअसि। भाइरनि खे ॾुखी लॻी, छो थी उथी? मुहम्मद तुंहिंजो भाइटियो आहे। मां उनखे चयो मां पाण नथी उथां, मूंखे का ॿी ताक़त आहे जेका उथारींदी आहे। ॿाहिरि इम्तिहान लाइ ॿधी वेहारनि था, भली ॾिसूं तोखे ताक़त उथारे कीअं थी उथी। हज़रत अली जे अम्मा खे रसा ॿधी वेहारे सुक करे छॾियो अथनि। ओचितो हबीब ते नज़र पई आहे, रसा किला टुटी आहे, शेरे ख़ुदा जी अम्मा बीठी आहे। भिट धणी चवंदो आहे 9 नीयर 10 ॾावणियूं 15 पैंढ पियासे, जॾहिं पिरी ॾिठास त छिरक छिनाई हेकड़े। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जे ॼमे थो महबूब जी ज़ात ॿाहिरि वियल हण, अली साईं जूं अखियूं बंदि हण। हफ़्तो गुज़री वियो, महबूब हफ़्ते खां वापसि आयो। अम्मा घणाई सुरमा लॻाया, दवाऊं लॻायूं, घणाई महमीरा अखियुनि में विधा, पर 8 ॾिहाड़ा गुज़री विया, अली अखि नथो खोले पियो। 8 ॾिहाड़े रसूलुल्लाह वापसि आया हण। ख़बर पई आहे त मुंहिंजे चाचे जे घर बचड़ो ॼाओ आहे। पंहिंजे जीजल अम्मा चाची साइण खे मुबारक ॾियण जे लाइ वियो। अम्मा तोखे मुबारक हुजे। अम्मा थी चवे अल्हम्दुलिल्लाह, पर 8 ॾिहाड़ो आहे, बच्चो मुंहिंजो अखि नथो खोले, अलाए बीमार आहे, अलाए अखियुनि खां नाबीन आहे, अलाए कहिड़ी ॻाल्हि आहे। हुज़ूर खिली थो जे, फरमाए थो मुंहिंजी चाची घबराइनि, हाणे पाण ई अखियूं खोलींदो। तुंहिंजे पेट में अली कसम खणी आयो आहे त दुनिया जे तख़्ते ते वेंदुसि त पहिरीं मुहम्मद जो दीदार कंदुसि। सो अलीअ खे इहा ख़बर हुई त मुहम्मद करीम हिते मौजूद न आहे, ॿाहिरि वियल आहे, तंहिंजे करे अली पाण अखियूं बंदि कयो पियो आहे। हाणे 8 ॾींहंनि जो ॼावल मुंहिंजे हथनि में ॾे, झोलीअ में ईंदो, पाण ई मुंहिंजे हथनि में मुंहिंजे साम्हूं अखियूं खोले मुंहिंजो दीदार बि कंदो त तुंहिंजी दिलि बि राज़ी करे छॾींदो। मुंहिंजा अदा प्यारे अली अल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हबीबन पंहिंजनि हथनि में खयो आहे, हथनि में आयो आहे। महबूब करीम जी ज़ात फरमाइनि था इफ्ताह ऐनैक या अली, ओ अली हाणे त अखियूं खोल, तूं मुहम्मद जे झोलीअ में आहीं। मुंहिंजे प्यारे शेर ख़ुदा मुंहिंजे हबीबन करीमन जे झोलीअ मुबारक में अखियूं खोले मुस्तफ़ा जो दीदार कयो आहे। अरे अदा जेको ॼमण सां ई मुस्तफ़ा खे सुञाणंदो तंहिंजो वॾो शान आहे। इन जे शान सां कंहिंजो शान लॻंदो? ॾाढे शान लॻंदो। ख़ुदा जो कसम आहे, असांजो अली शेर आहे। चओ असांजो अली, ॾाढे जो असांजो अली। उन खां कुर्सी खसण वारो केरु आहे? चओ चओ, उन खां कुर्सी खसण वारो। ऐं जेको ईअं चवे सो ॾफेर आहे या न आहे? को मां जो बच्चो ॼाओ ई कोन्हे जो अलीअ जो हक़ खसे। अलीअ ख़ुदि चयो आहे अबू बकर खे मां पाण पंहिंजे मर्दीअ सां मुसल्ले ते इन्हीअ जे लाइ छॾियो आहे जो मां पाण ॾिठो आहे, हिननि अखियुनि सां, हिननि कननि सां मां पाण ॿुधो आहे त आख़िरी टाइम ते मुंहिंजो महबूब मुर्शिद नबी करीम पाण पियो चवे त निमाज़ जो टाइम आहे, मां बीमार आहियां, नथो हली सघां।
अबू बकर खे चओ त नमाज़ मुसल्ले ते पढ़ाए। अली थो चवे मां पाण रसूलुल्लाह खे ॿुधंदे चवंदे ॾिठो। हबीबन मुसल्ले ते अबू बकर खे बीहारियो। अबू बकर जे लाइ अली थो फरमाए जंहिंखे रसूलुल्लाह मुसल्ले ते बीहारींदो आहे अली उन जो साथ ॾींदो आहे। शीयन खे चओ, शीयन खे त साबित कयो सारी ज़िंदगी कॾहिं अबू बकर जी हज़रत अलीअ मुखालफ़त कई आहे? पंहिंजे किताबनि में ॾेखारियो, पंहिंजनि मज़ा असां जन्मा न, पंहिंजनि मज़ा ॾेखारियो त अबू बकर जी कॾहिं बि अलीअ मुखालफ़त कई आहे? जे दुश्मन हुजे हा, मुखालिफ़ हुजे हा, अली कंहिंखां डिॼण वारो कोन्हे, मुखालफ़त ज़रूर करे हा, पर मुजादा हज़रत अली मुखालफ़त न कई। इन जो मतिलब इहो आहे त अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा अबू बकर सिद्दीक़ सां ठाहो हो। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां। सलात मुंहिंजे हबीब ते। वाहिद बस जल्दी कयो बाबा, नमाज जो टाइम पे दे, जल्दी कयो। वाहिद बस जल्दी कयो, नमाज जो टाइम थिया। सलात मुंहिंजे साईं ते। सलात मुंहिंजे सलात ते। दोस्तों अजीजो, शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़ात जी शहादत भी मस्जिद में थी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली साईं खे चयो अली लबैक या रसूल अल्लाह, वॾे खां वॾो बदबख्त केरु आहे? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह तोखे ख़बर बि तुंहिंजे अल्लाह खे ख़बर। वॾे खां वॾो बदबख्त केरु आहे? अल्लाह ॼाणे त अल्लाह जो रसूल ॼाणे। मुस्तफ़ा फरमाइनि था दुनिया में वॾे खां वॾा ॿ बदबख्त थींदा। ॿ घणा? पाण फरमाए हिकिड़ो उहो वॾो बदबख्त आहे जंहिं सालिह अलैहिस्सलाम जी ॾाचीअ खे शहीद कयो। अलाह जबल मां पैदा कई, नबी जो मोजज़ो थियो। हिकिड़ी ॾाची सॼे ॻोठ खे सॼो ॾींहुं खीर पीआरे। 4 थण, हिकिड़े थण मां माखी पई निकिरे, हिकिड़े थण मां खीर पियो निकिरे, हिकिड़े थण मां मुंहिंजा प्यारा दूध शरबत पियो निकिरे, हिकिड़े थण मां उन खां थधो पाणी पियो निकिरे। सॼे जहान जा माण्हू पीअनि त अल्लाह पाक जे ॾाची जेका जबल मां पैदा कयल आहे तव्हांजो खीर खुटे ई न। अल्लाह ताला जो हबीब फरमाए थो वॾे खां वॾो बदबख्त हो जंहिं ॾाचीअ खे मारियो। या रसूल अल्लाह ॿियो बदबख्त केरु आहे? इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ॿियो वॾे खां वॾो बदबख्त हो आहे प्यारा अली जेको हिन तुंहिंजे ॾाढ़ीअ खे रत सां रंगींदो। कोन था सम्झो? ॾाढ़ी खे रत कीअं लॻंदी आहे? या अली उहो बदबख्त तुंहिंजे मथे में तलवार हणंदो, पोइ तुंहिंजे मथे मथां रत वहंदी जेका तुंहिंजे सुहारी मुबारक मथां हेठि थी तुंहिंजे सीने खां हेठि लही वेंदी। तुंहिंजे हिन सुहारी पाक खे हदीस में ईंदो आहे हज़रत अली जे तारीख़ में त अली साईं जी ॾाढ़ी अहिड़ी सुहिणी हूंदी जो सीनो भरियो पियो हूंदो हो। चओ सुभान अल्लाह। ॾाढ़ी अहिड़ी सुहिणी जो सीनो भरियो बीठी हूंदी ही। शेर ख़ुदा ॾाढ़ी रखे ऐं तूं ॾाढ़ी कूड़ा, अफ़सोस आहे मुसलमान। महबूब जी सुन्नत आहे, इन सुन्नत खे जियार। हज़रत साईं फरमाइनि था प्यारा अली उहो बदबख्त शख्स आहे जेको तुंहिंजे मथे में तलवार हणंदो ऐं तुंहिंजे मथे मां रत जा फुहारा वहंदा। उहे फुहारा वरी तुंहिंजे ॾाढ़ीअ खे लॻंदा, तुंहिंजी ॾाढ़ी पंहिंजे रत सां ॻाढ़ी थी वेंदी। वॾे खां वॾो काइनात में बदबख्त हुआ। पर प्यारा अली जंहिं ॾियारे तूं शहीद थींदे उन ॾियारे तूं रोज़े सां हूंदे। ऐं प्यारा अली तूं मां मुहम्मद सां गॾु अची रोज़ो इफ़्तार कजां। ख़ुदा जे हबीब जी 30 सालनि खां पोइ ॻाल्हि सची थी। घणनि सालनि खां पोइ? मुला थो चवे नबी खे ग़ैब जी ख़बर न आहे। ओ मुला रसूलुल्लाह त 30 साल अॻु ई ॿुधाए वियो अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा खे अल्लाह ताला रमज़ान जे महीने में। चओ सुभान अल्लाह। एक ही तारीख़ ते मैदान में न, अल्लाह जे घर मस्जिद में सजदे जी हालत में सुभान रब्बियल आला। चओ सुभान रब्बियल आला।
सुबहान रब्बियल आला। अल्लाह जे हजूर में सजदो में सिर रखियो पियो आहे। अहिड़े टाइम ते शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह जे राह में शहादत पाती आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इन खां वधीक असांजे मुर्शिद जो ॿियो केॾो शान थी सघे थो। अल्लाह ताला तव्हां असांखे शेर ख़ुदा जी, महबूब जे सहाबा जी मुहब्बत नसीब फरमाए, अहल बैतन सगोरन जी मुहब्बत नसीब फरमाए, सहाबा किराम जी मुहब्बत नसीब फरमाए। जेकॾहिं सहाबा जी ऐं अहल बैत जी मुहब्बत आहे त इंशा अल्लाह ताला बेड़ा ई पार आहिनि। हाणे टाइम पूरो थी वियो आहे, पर ही मसइलो हिकिड़े दोस्त पुछियो आहे, उहो ॿुधाया, उन खां बाद में सुनत पढ़ंदासीं। ख़ुतबो ईद जो जेको आहे उन जे बारे में सुवाल कंहिं दोस्त पुछियो आहे त जेकॾहिं ईद जी निमाज़ पढ़िजे पोइ ख़ुतबो वरी ईद जी निमाज़ खां पोइ पढ़िबो आहे, इन ख़ुतबे जे विच ते ऐं ईद जे निमाज़ जे विच ते दुआ घुर्जे न। जीअं जो सलाम वराइजे, ईद निमाज़ जो सलाम वराइण खां पोइ फौरन मिंबर ते बि ख़ुतबो पढ़िजे, ख़ुतबे खां पोइ दुआ घुर्जे। ख़ुतबे जे विच ते, ईद वारे ख़ुतबे जे विच ते नमाज़ ईद खां पोइ दुआ घुरण जी इजाज़त कान्हे का। अल्लाह ताला शल तव्हां असांखे नबी करीम जी मोहब्बत नसीब फरमाए। हाणे जन दोस्तनि सुनत न पढ़ी आहे, सुनत पढ़ो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।